नाज़रीन असां हिन वक़्तु दरगाह खानचा ते मौजूद आहियूं जिते 6 दिसंबर जी तैयारियुनि जे सिलसिले में मच कचहरी मुनक़द कई वई आहे, जंहिंमें असां शाइरनि सुगड़नि अदीबनि खां पुछंदासीं त हू इन सिलसिले में छा था चवनि। असांजी यारी क़बूल बेशक तव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि, तव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि। असां अली क़ादी जा बि थोराइता आहियूं ऐं जंहिं असां सिंधी माण्हुनि खे जगायो आहे ऐं असांजी सकाफ़त खे असांजी तहज़ीब खे तमामु जगायो आहे, असां उन जा बि थोराइता आहियूं। इंशाल्लाह 6 दिसंबर ते असां सिंधी सभु हिकु हूंदासीं, सिंधी सभु हिकु हूंदासीं ऐं इंशाल्लाह 6 दिसंबर जेको आहे सो असां ईद जो ॾियारो करे मल्हाईंदासीं। 6 दिसंबर ते इहो वाइदो ऐं वचन करियूं था, इहो साबित करे ॾेखारींदासूं त सिंध हिकु आहे, सिंध खां असां जुदा कोन आहियूं, सिंध असां खां जुदा कोन आहे। अमन जा तालबू आहियूं न कंहिंसां जंग ऐं झेड़ो, अच्छी दिलि अच्छा कपिड़ा मतिलबु महबूब ई मेड़ो, भिटाई भिट धणी बिल्कुलु असां सां यार बूं भेड़ो, अजीबन खे न आॾी आहे अणी अहिड़ी जो छा चइजे, संद में हिन सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे। 6 दिसंबर ते असां ईद जे ॾियारे सां जीअं मल्हाइजे तीअं इंशाल्लाह असां इन सकाफ़त खे मल्हाईंदासीं। नाज़रीन तव्हां हिन वक़्तु सुगड़नि शाइरनि फ़नकारनि जा वीचार ॿुधा जिन वचन कयो त हू 6 दिसंबर खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा। कराची सिंध आहे ऐं सिंध मुंहिंजी जिंद आहे जे सिरे हेठि अली क़ाज़ी जे ॾिनल सॾ खे हू भरपूर नमूने सां मोट ॾींदा। अली मुराद शाह, टाइम न्यूज़, पंगिरियो।